हकीकत है लवा पट्टिया ना उससे मिलायोस गुड़ा पट्टिया ना दिल ठरी वयो सिंधी तांबा सिंधी ठरी वियो वाह 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 ओ ख्वाजा अमा नी सिंधी जस्ते पेसा ई बात ओ खस्ती पर आओ बेव चाला मामला सफा करा हां ला है चंगो हाने खुश आहे तू भी मेहरबानी भगवान ते खोली ते बागबान हाने मतलब पंज दिहाड़ा थींदो हिते खोड़ी ना हे चंगो हे चंगो भगवान में असा जो बागबान ए बाजू बोहिर जई है चंबर खाद उते काम छा करे तो कम कोने का बस ये वेठो आ खान या हे डब्बा मोटर आए ना कोने का जाल कोने शादी कयो पुट मोटर ना एकड़ो बच्चो खराब थियो आ माई छा खराब नहीं मानी वे सफा करार में हाने सिंध जो तैयारी आए ना सिंध जो हाने ना है कि कार सिंध में माइट रहे ना आए थोरू काटे इलाके में काटे कंबर में आए बाजू माशाल्लाह बाजू ही आहे हां कंबर में खोड़ बाजू लगा पयो ए ढई आहे माशाल्लाह तवा जो पांजो घर आए ना असा के घर कोने माइट आए थोरू बागबान में आहे माशाल्लाह घणो आहे फायदा ना आहे फायदा न तो वठी तारीफियत हां परे को माण्हू भी वतो आहे करख का अॻिते छा खुरल आईंदो छा कम कयो तो पंहिंजी वरनाईअ में पोइ बकरी चारियो आहे न बकरी रिड चारियो के महीनो तो ॾींदो 5-6 महीना ना 4 साल भी थियो आहे ना 5 साल भी माशाल्लाह हाँ महीना पगार घड़ा दी पगार हे बंदूक वठो आहे ये घड़ी भी ये सानो टाइप इया वठो आहे सिटीजन सीको विस्टन मोंडे करे तो पाण हाँ ॿिया ज़ाल न ॾिठो हाणे ज़ाल शीम वतो असां कयूं करख कयूं इहा नथो बीहे थो सुम्हे थो न मानी धानी बि न करे थो शीम आहे निभागा न छॾे थो राति नथो छॾे न छा कयूं मतलब विनिस्राती वाम करेनुस अंदर पंची विनिस्टन दामा करेनुस ओ सिला के छा कयो सोनी सिला पो भयो न सिला के पूरी भयो बिरोही चोरी खपायो तो न उनके ना चोरी कयो असां शिकार हिक कयो आहे या चुकड़ो या गुगू या सेसू थोरो हलो गड्ढ मड ना गड्ढ न आहे गड्ढ जो शौक़ न आहे शौक़ न आहे ना गड्ढ जो न आहे या गड्ढ न आहे ना गड्ढ आहे मश में गड्ढ बिरोही आहे घणो आहे मादी आहे नर आहे भी हाँ जेतिरो ओ इते शिकार जो इजाज़त आहे हाँ शिकार करे तो बिरोही के डे बंदूक थे ना शिकार छड़े तो चुक्कम कक्कब सेसू कपिंजर या घुगू या कडी मल बागवान रहंदो वापस विंदो हाणे असां हिते आहे पोइ विंदो महीनो हिते थियो हा हिते थींदो महीनो पोरियो मोहरियो कयूं अलाए न ते रोजगार मिले तो छा हा रोजगार आहे थोरो पत्थर जो बनीअ खां माशाल्लाह पत्थर में ईंदो हिते ज़मीनदारी कर बस गरी मर गरी हिते बसगरी बि न कयो आहे न हाँ कल मां आयो पोइ मुंहिंजी पिकनिक जो सर चवे तो तयारी आहे हाँ कल चए तो इंशाल्लाह पिकनिक भी करे तो कल तो साल आहे छा खड़ी हूंदो सर चवे तो तू छा ज़रूरत आहे नसवार असां जो गडो पिकनिक का नसवार आहे ख्वाजा नसवार घणो आहे नशे मश छडे ना नसवार आहे नशो असर है खास नसवार फीसे में नसवार आहे नसवार छा कंदो कुछ न कंदो न के पेन फ्रूट फग बारे नथे निकने कोनो कोगड़ा ना इडो बियो ना वठी बस पिकनिक स्मरण तो करोस बरे हां अचंदो न काथे हलंदो चाहे मानी मुका सर गड खाइंदो न हां पिकनिक कयो हिते हां मानी खाइंदो मुर्गी कड़ी अचा तो पाण ते कढ़ाई कंदो पाण हां इडो उस्ताद कढ़ाई जो अचंदो लस्सी मसी हां लस्सी थे भी मानी भी तैयार मानी खणी होते होटल ते हां ख्वाजा पार्सल करे तो हां हां अल्लाह अरे मिलुस पावला पोले गाड़े में थींदो हिते भरसा या ओडे शहर जो भरसा हां पक्का यो न के बागबान न तो होयो पो ना बागबान न रहे ठीक है ठीक ना बागबान न विंदो पो जिंदगी ए महीना जिंदगी थियो पर सर कल मां चवे तो सर चवे तो मां चाहे तो इयो न के तू इते ना आए पो जुर्मानो ना बाबा हिते थींदो पो सजे पिकनिक जो जुर्मानो तुंजी मते जबल में असां के ना है केर आहे माण्हू पराओ जो बिरूही आहे न तो इयो होटल ते बस होजेस हे होटल हां एड़े मसूस भी आफिन ने का जगह हां एड़े मस समुगा इते भी चंगो आहे ठीक है हां ख्वाजा
दाका भी मस्तर दावटो लाफी ना तो मतलब एक काफी ना तो हाव हाव ननटना टेमा बरों के पांत नन्नू तो खबर आहे तो तकरीबन अरे 100 बराबर हो रहे हाव हाव 12 हो 1 बजे 12 नवा माल बरे ना हाव हो पण हाव ख्वाजा हाव हा 11 बाद 10 मिनट मारे 10 हाव एकदम 10 11 पे इंदो अल्लाह खैर के मान हाँ अल्लाह खैर कल इंशाल्लाह हाव शुक्र